न मोटे कॾहिं सुखाली। बाबल दर जो अचे सवाली, दर जो अचे सवाली। मूर न मोटे कॾहिं को खाली, मूर न मोटे जो कॾहिं सुखाली। आनंद मिलंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां, आनंद मिलंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां। सभु कुझु मिलंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां, सभु कुझु मिलंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां। भाग त ठहंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां, भाग त ठहंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां। हर सुख मिलंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां, हर सुख मिलंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां। आनंद मिलंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां, आनंद मिलंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां। सतगुर दर तां बाबल दर तां, सतगुर दर तां बाबल दर तां। सतगुर दर तां साईं दर तां, सतगुर दर तां साईं दर तां। हर सुख मिलंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां, हर सुख मिलंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां। सभु कुझु मिलंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां, कुझु मिलंदो आहे मुंहिंजे सतगुर दर तां। बोल सतगुरुदेव भगवान की जय। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभम्। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभम्। कौन कहता है भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं। तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभम्। राम नारायणं जानकी वल्लभम्। कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं। बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभम्। राम नारायणं जानकी वल्लभम्। कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं। माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभम्। राम नारायणं जानकी वल्लभम्। कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं। गोपियों की तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्। अच्युतं केशवं
कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम राम नारायणं जानकी वल्लभम नाम जपते चलो काम करते चलो नाम जपते चलो काम करते चलो हर समय कृष्ण का ध्यान करते चलो हर समय कृष्ण का ध्यान करते चलो अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम राम नारायणं जानकी वल्लभम याद आएगी उनको कभी न कभी याद आएगी उनको कभी न कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी न कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी न कभी अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम राम नारायणं जानकी वल्लभम राम नारायणं जानकी वल्लभम राम नारायणं जानकी वल्लभम। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम
हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हाँ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हाँ हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हे हरे राम 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 हरे हरे। हाँ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। बोलो राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे। जय राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे
गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे हे गोविंद राधे गोपाल राधे 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 जय जय गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। ओम ओम गोपाल दामोदर दीन दयाल दीन दयाल दुख भंजन दुख भंजन पूरन कृपा पूरन कृपा। ओम कृष्णाय वासुदेवाय ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम 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 जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। ओम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। आप जपाए जपे सो नाओ, आप गवाए सो हरि गुण गाओ। आप जपाए जपे सो आप गवाए सो हरि गुण गाओ। आप जपाए जपे सो नाओ, आप गवाए सो हरि गुण गाओ। आप जपाए जपे
वाहिगुरु 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 जी वाहिगुरु 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 आप जपाए जपे सो नाओ आप गवाए सो हरि गुण गाओ आप जपाए जपे सो नाओ आप गवाए सो हरि गुण गाओ प्रभु कृपा ते होए परगास प्रभु दया ते कमल विगास प्रभु कृपा ते होए परगास प्रभु दया ते कमल विगास प्रभु कृपा ते होए परगास प्रभु दया ते कमल विगास आप जपाए जपे सो नाओ आप गवाए सो हरि गुण गाओ आप जपाए जपे सो नाओ आप गवाए सो हरि गुण गाओ प्रभु सो प्रसन्न बसे मन सोई प्रभु दया ते मत उत्तम होई प्रभु सो प्रसन्न बसे मन सोई प्रभु दया ते मत उत्तम होई सर्व निधान प्रभु तेरी माया आपहु कछु न किन्हु लया सर्व निधान प्रभु तेरी माया आपहु कछु न किन्हु लया आप जपाए जपे सो नाओ आप गवाए सो हरि गुण गाओ आप जपाए जपे सो नाओ आप गवाए सो हरि गुण गाओ गायो प्रेम सा आप जपाए जपे सो नाओ आप गवाए सो हरि गुण गाओ आप जपाए जपे सो नाओ आप गवाए सो हरि गुण गाओ
जित जित लावो तित लगे हरि नाम, नानक इनके कछु न हार। जित जित लावो तित लगे हरि नाम, नानक इनके कछु न हार। जित जित लावो तित लगे हरि नाम, नानक इनके कछु न हार। आप जपाए जपे सो नाओ, आप गवाए सो हरि गुण गाओ। आप जपाए जपे सो नाओ, आप गवाए सो हरि गुण गाओ। आप जपाए जपे सो नाओ, आप गवाए सो हरि गुण गाओ। आप जपाए जपे सो नाओ, आप गवाए सो हरि गुण गाओ। वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु। वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु। वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु जी। वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु जी। वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु धन वाहे गुरु जी। वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु। आप जपाए जपे सो नाओ, आप गवाए सो हरि गुण गाओ। आप जपाए जपे सो नाओ, आप गवाए सो हरि गुण गाओ। आप गवाए सो हरि गुण गाओ। आप गवाए सो हरि गुण गाओ। बोलो सद्गुरुदेव भगवान की जय। जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नारायण, गोपाल दामोदर दीन दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। सतगुरन जी अमृतमय वाणी फरमाइन था कि हिन इंसान जे हथ में कुछ भी ना है, कुछ भी ना है। जेको भी करे रहिया आहिनि प्रभु करे रहिया आहिनि, प्रभु जी दया ते प्रभु जी कृपा सां थी रहियो आहे। चओ हरे राम। एतिरो तक चवनि था कि असां जेकी भक्ति बि कयूं था न, पंहिंजे मुख सां चऊं था राम हरे कृष्ण, इहो बि उनजी कृपा जे बिना संभव न आहे। आप जपाए जपे सो नाओ, जंहिंखां प्रभु तूं जपाए थो उहो ई तुंहिंजो नाम जपे थो। यानी जंहिं ते प्रभु जी कृपा आहे उहो ई भक्ति करे थो, उहो ई नाम जपे थो। यही ॻाल्हि भागवत में भी लिखियल आहे। आप गवाए सो हरि गुण गाओ, तूं ॻाराईंदे तॾहिं कोई तुंहिंजा गुण ॻाए सघंदो। चओ जय श्री कृष्ण। जित जित लावो तित लगे हरि नाथ, नानक इनके कछु न हार। इंसान सोचींदो आहे कि भाई सभु त मुंहिंजे हथ में आहे, मां जेको चाहियां करे सघां थो, पर न, इहो सभिनीनि खां वॾो ब्रह्म आहे। चओ हरे राम। हा न, इहो सभिनीनि खां वॾी जेकी आहे नादानी आहे इंसान जी, कि इंसान सोचे कि मां आहियां, मां सभु करे वठंदुमि न, जबकि असांजे हथ में कुछ भी ना आहे। अरे अगर गहराईअ में वेंदव त असांजे हथ में
त एतिरो बि न आहे कि असां हिकिड़ी श्वास वधीक वठी सघूं। चओ राम। जेकी श्वास मालिक लिखी आहे उन खां वधीक असां हिकिड़ी श्वास बि नथा वठी सघूं। असांजे हथ में एतिरो बि न आहे कि जेकी श्वास मालिक लिखी आहे उन खां हिकिड़ी घटि वठी ॾेखारियो। चओ हरे राम। हाँ, एतिरो बि न आहे। यानी जेको परमात्मा लिखियो आहे उहो ई थींदो, सभु उन्हनि जे हथ में आहे। बांसुरी हलंदी छा? श्री कृष्ण गोविंद। आदत भी हिकिड़ी बुरी शइ अथव भाई। कंहिं शइ जी बि आदत लॻी वञे त पोइ बसि। हाणे जीअं असांखे कथा कंदे वक़्तु बांसुरी जी आदत आहे, हे बांसुरी हलाईंदा तॾहिं शायदि असां में उहो कथा करण जी एनर्जी, या अंग्रेजी में चइबो आहे वाइब्स, है न। चओ हरे राम। उहो माहौल ठहंदो आहे। शायदि तव्हांखे बि ॿुधण में ओड़ो आनंद अचे ऐं तव्हांखे आदत लॻल हुजे, है न। तव्हांखे हुजे न हुजे पर असांखे आदत लॻल आहे भाई। चओ हरे राम। त आदत बि केॾी केॾी महिल ख़राब अगरि लॻी वञे त गड़बड़ थी वेंदी आहे। त हलो सुठी आदत आहे कि कथा में बांसुरी हुजे या कुछ पोइतों बैकग्राउंड हलंदो रहे। बुरी आदत भी कंहिंखे लगी वेंदी आहे त बेड़ो गर्क आहे। चओ हरे राम। कंहिंखे चांहि जी आदत हूंदी आहे जबरदस्त, चांहि न मिले त बाप रे हेडेक, है न। हेडेक तो थिए ॾाढो, मथे में सूर तो थिए, चांहि खपे। हलो वॾनि जी त ॻाल्हि सम्झ में अचे थी, वॾा पी पी करे आदी थी वेंदा आहिनि, नंढा नंढा असां खां बि नंढा उमिरि में उन्हनि खे बि आदत लॻल हूंदी आहे थोड़ी घटि भाई। वो न मिले तो चरिया थी पवंदा आहिनि, चांहि खपे, चांहि खपे। चओ हरे राम। गजब जी आदत आहे भाई। श्री कृष्ण गोविंद। आदत या स्वभाव भगवान जे भक्ति जो, सेवा जो हुजे, नितनेम जो हुजे, कथा कीर्तन जो हुजे, तो वो आदत ॾाढी सुठी है न। रोज आदत हुजे कि कोई सुठो कम असां कयूं, रोज आदत हुजे असां प्रभु जे दर ते वञी मथो ई टेके अचूं, रोज आदत हुजे थोड़ी देर नाम सुमिरन करे वठूं, रोज आदत हुजे सत्संग ॿुधी वठूं। अॼुकल्ह त मोबाइल में भी ॾाढी सुविधा आहे। हाँ, असां तव्हांखे ॿुधायूं भाई, असां भी वधीक कुछ पढ़ंदा न आहियूं। जेको भी तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं न त कंहिं न कंहिं संत जी वाणी इन फोन जे द्वारा ई ॿुधंदा आहियूं। चओ हरे राम। हाँ, भक्तमाल जी कथाऊं पढ़ी आहिनि पर बाक़ी वधीक कुछ भी न पढ़ियो आहे। उहो सभु जेके संत अॼुकल्ह ॿुधाइनि था त मीडिया जो इहो फ़ाइदो खणंदा आहियूं। अहिड़ी कोई आदत हुजे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर ॿी जेकी आदत हुजे त पोइ उहो गड़बड़ करे छॾींदी। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। हरेर नाम हरेर नाम हरेर नाम ही केवलम। कलयुग में प्रभु जे नाम जो ॾाढो प्रभाव आहे, ॾाढी कृपा आहे। और इहो नाम कॾहिं मिलंदो आहे त हिन महिल तव्हां गुरबाणी ॻाई, आप जपाए जपे सो नाम। जंहिं ते प्रभु तूं कृपा कर, जंहिं ते तूं दया कंदे उहो ई तुंहिंजी भक्ति करे सघंदो। ॿिए कंहिंजे बस जी ॻाल्हि इन्विटेशन ॾेई चो। जे अगरि प्रभु न चाहींदा, भगवान न चाहींदा अगरि कि उहो मुंहिंजी भक्ति करे, उहो शामिल थिए, उहो अची करे संगत जे विच में वेही मुंहिंजो नाम उच्चारण करे, चओ हरे राम, उहो संभव ई न आहे। उनखे करोड़े कम यादि अची वेंदा। तव्हां भले लखे इन्विटेशन उनखे ॾेई ईंदो, न्योतो ॾेई ईंदो, पर उनखे करोड़े कम यादि ईंदा। छो जो भगवान ई उलझाईंदा, छो जो हुनजो इरादो ई न हूंदो, पक्को हूंदो ई न। मन बेईमान हूंदो, भक्ति करण लाइ हूंदो ई न, फॉर्मेलिटी थी तो सके निभाइण अचे। चओ हरे राम। आप जपाए जपे सो नाम, आप गावाए सो हरि गुण गाओ। हिकिड़ा संत थिया आहिनि चैतन्य महाप्रभु जे समय जा, मुरारी न माफ़ कजो, हरिदास ठाकुर।
हिकिड़ा हरिदास महाराज ॿिया अथव न जिन वृंदावन में भगवान बाके बिहारी खे प्रकट कयो, हे ॿिया अथव हरिदास ठाकुर। ये खूब भजन कंदा, भगवान जी खूब भक्ति कंदा, एॾो मन लॻी वेंदो हिननि जो नाम में, जीअं असांजो मन लॻी वेंदो आहे न कंहिं सीरियल में, है न, असांजो मन लॻी वेंदो आहे कंहिं फिल्म में, संसारी कंहिं सुख में मन लॻी वेंदो आहे, तीअं उन्हनि जो नाम में मन लॻी वेंदो, भक्ति कथा कीर्तन में मन लॻी वेंदो। असां इहो बि पढ़ियो आहे कथा में कि कोई कोई ॾींहं में घणा कलाक थींदा आहिनि भाई हिकु ॾींहं में? 24 कलाक। कई अहिड़ा बि ॾींहं ईंदा कि उहे 22 कलाक नाम जपींदा। चओ हरे राम। तव्हां विश्वास कयो चाहे न कयो, पर ये सच्चाई आहे। अहिड़ा अहिड़ा ॾींहं बि ईंदा कि 22 कलाक नाम जपींदा। सोचो, असां चवंदा आहियूं 8 कलाक त निंड ॾाढी ज़रूरी आहे। हिन महिल जेको समय हली रहियो आहे उनजे हिसाब सां 8 कलाक त निंड ॾाढी ज़रूरी आहे, 6-8 कलाक जेको बि, त उहो 22 कलाक नाम जपींदा। हाणे सोचो उन्हनि जी कहिड़ी अवस्था हूंदी, एॾी मौज ईंदी उन्हनि खे भगवान जे भक्तीअ में, आनंद ईंदो। त खूब नालो थी वियो हरिदास ठाकुर जो, संतन खे खूब मञण लॻा, सभु अची करे मथो टेकण लॻा, सिर निवाए पंहिंजी शंकाऊं दूर करण लॻा, उन्हनि सां रही भक्ति करण लॻा, खूब आनंद वठण लॻा। प्रचार थी वियो संतन जो, त उन ई नगर में कई बुरा माण्हू बि रहंदा जेके उन्हनि जी जेकी वाहवाही थी वई उन्हनि खे पसंदि न कंदा, परेशानी थींदी उन्हनि खे कि हिन जो एॾो नालो कीअं थी वियो आहे। ॿिया बि त आहिनि संत महात्मा, उन्हनि खे कोई नथो पुछे, ऐं हेॾो नालो हिन जो। ईर्षा थियण लॻी कई माण्हुनि खे। कंहिंजी अगरि प्रसिद्धि थी वेंदी आहे ॾाढी, त पोइ उनखे मञण वारा बि ॾाढा हूंदा आहिनि, उनखे प्रोत्साहित करण वारा बि ॾाढा हूंदा आहिनि, उनजी शरण वठण वारा बि ॾाढा हूंदा आहिनि, उन्हनि सां प्रेम करण वारा बि ॾाढा हूंदा आहिनि, पर कुझु कुझु त आख़िर वैर करण वारा बि हूंदा आहिनि। चओ हरे राम। तो जेके वैरी हुया, वैर कंदा हुया, उन्हनि छा कयो, षड्यंत्र रचियो कि बढ़िया हिकिड़ी छोटी सी झोपड़ीअ में हरिदास ठाकुर रहंदा आहिनि, ऐं हिकिड़े वैश्या खे मोकिलियूं था, गणिका खे मोकिलियूं था। उन नगर जी कोई हिकिड़ी ॾाढी सुंदर वैश्या हुई, उनखे कुझु पैसनि जी लालच ॾिनऊं, धन जी लालच ॾिनऊं, चयो वञ भाई, हिन महिल ताणी तूं सभिनीनि खे आकर्षित कंदी आई आहे, सभु आकर्षित थी विया आहिनि, हाणे तुंहिंजे लाइ असां हिकिड़ो वॾो चैलेंजिंग टास्क ॾियूं था, तोखे हिकिड़ो कमु करिणो आहे, जेको तूं घुरंदीअ तोखे ॾींदासीं, जेतिरो धन चाहींदीअ सभु मिलंदे, हिकिड़ो कमु कर, बसि हाणे वञी करे उन संत खे आकर्षित कर। मुंहिंजे लाइ कोई वॾी ॻाल्हि न आहे, अरे मां एॾी सुंदर आहियां, मूंखे ॾिसी त केॾी केॾी महिल देवताउनि जो बि न मन मचलजी वञे, वाकई एॾी सुंदर हुई उहा, त हे संत कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, पर मूंखे एतिरा पैसा खपेव। माण्हुनि चयो ठीकु आहे तोखे ॾींदासीं, वञ, पर आकर्षण थियणो खपे। चओ हरे राम। सम्झो था, आकर्षण ज़रूर थियणो खपे भाई, यानी चयो ठीकु आहे, वही गणिका। उन ॾींहुं अलाए कहिड़ी मौज हुई हरिदास ठाकुर खे, मां घणा कलाक ॿुधायोमांव तव्हांखे, 22 कलाक। उन ॾींहुं अञा वधीक मौज में हुया, उहो वही तो ओॾी महिल नाम पिया जपनि, भक्ति में लीन हुया, प्रभुअ जे ध्यान में खोयल हुया, ऐं भगवान जे ध्यान में बि अची वेंदा, खूब मौज करण लॻा, भगवान उन्हनि सां खेॾण लॻा, ॻाल्हाइण लॻा, ध्यान में ई हो हरि नाम उन्हनि जे मुख मां निकिरे थो। गणिका वेठी कि ठीकु आहे, 15 मिंट 20 मिंट अधु कलाक वेहणो पवंदो, ठीकु आहे, कोई ॻाल्हि न आहे। वेठी अधु कलाक, पर अखियूं ई न खोलनि संत। कुझु बर्तन वर्तन पिया खणी फिटी कया, पोइ बि अखियूं न खोलनि, हा न। एॾो ध्यानु उन्हनि जो पको हुयो। असां सभिनीनि जो एॾो ध्यानु न हूंदो आहे भाई, हा न। कोई पोइतां जो हल्लो करे त असांजो ध्यानु पोइते तो हली वञे न, कि भाई केरु आहे, केरु तो आवाज़ करे। एतिरो ध्यानु असांजो कचो आहे, पर उन्हनि जे साम्हूं त बर्तन बि फिटी कयईं, पर कोई असर न पियो, ध्यान में हुया। उन्हनि इंतजार कयो कि ठीकु आहे, हल भाई थोड़ी देरि वेही मां ॾिसां थी। अधु कलाक, 1 कलाक गुज़रियो, 6 कलाक गुज़रिया, 12 कलाक गुज़री विया। पोइ हेॾा खां होॾे फेरा पाए, आख़िर वेठी उन्हनि जे साम्हूं ॾिसां त आख़िर घणी देरि वेहंदा, मां बि ॾिसां। हाणे संतनि खे निहारण लॻी, हा नाम था जपनि, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। इहो ई मंत्र जाप कंदा, जाप कनि पिया, वरी हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे। बस बार बार इहो ई जाप कर, अखियूं न खोलन, वो भी ॿुधण लगी, थोड़ी देर संतन के निहारण लगी। पूरो ॾींहुं गुजरी वियो साध संगत जी, चओ हरे राम। पूरो ॾींहुं 22 कलाक भी न 24 कलाक गुजरी विया। वो गणिका भी वेठी रही, वो बार बार घड़ी ॾिसी कि अरे कमाल आ, पूरो ॾींहुं गुजरी वियो, ये संत हिलियो भी कोने, ना पानी न कोई बुख लगी आ, न कुछ खाधो पीतो, कुछ भी न, हिक ही अवस्था में वेठो आ। 24 कलाक गुजरी विया और मुख में इहो ही नाम हरे कृष्ण 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 हरे राम राम राम। सोचो भाई, कंहिंखे आनंद ईंदो आहे तॾहिं त उहो एतिरी देर कोई कम करे सघंदो। हाँ, कोई माण्हूअ खे लखें रुपया भी मिलंदा आहिनि न त 8 कलाक जी जॉब जेकी हूंदो आहे न उहो 9 कलाक भी न करे सघंदो आहे। 8 कलाकनि में छुट्टी खपे भैया, छुट्टी खपे। न बस हमारा क्लोजिंग टाइम है, बंद, 8 कलाक खां पोइ मां ड्यूटी न ॾींदुमि। उनजे लाइ बि उनखे वधीक पैसो खपे, अगर कलाक भी एक्स्ट्रा कराईंदव त। तो सोचो, उन्हनि 24 कलाक निरंतर नाम जपियो, उन्हनि खे कुछ त मिलंदो हूंदो। हलो 24 कलाकनि में भी घड़ी स्टॉप न थी भाई, हिते विराम न ॾिनो आहे उन्हनि। गणिका वेठी रही, निहारंदी रही। धीरे 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 ॿियो ॾींहुं शुरू थी वियो। साध संगत जी ॿियो ॾींहुं भी गुजरी वियो। 24 48 कलाक गुजरी विया। वो संत हिलिया ही कोन। भगवान लगे तो समझी आ भाई ये गणिका आई आ उन्हनि खे रिझाइण जे लाइ, लगे तो संत भी समझी विया और अखियूं ही न खोलन, भजन कंदा रहनि, नाम हलंदो रहे उन्हनि जे मुख मां। गणिका वेठी रही, उहो भी न हिले। चओ हरे राम। उहो भी न हिले भाई। उनखे त कई कम धंधा हुया, वो त हली वञे आ, संसारी जी हुई, पर वो भी वेठी रही। छो जो उनखे भी हाणे कुछ महसूस थियण लॻो, उनखे भी वो आनंद अचण लॻो। तॾहिं सुखमनी साहब जी पंक्ति असांखे ॾाढी प्रिय लॻंदी आहे कि संत संग अंतर प्रभु ॾीठा, नाम प्रभु का लागा मीठा। बस संतन जे संग में कोई अची वञे त उनखे प्रभु जो नाम पंहिंजो पाण ही मिठो लॻंदो। भक्ति उनखे कठिन न, ॾाढी सरल लॻंदी। हाणे वो गणिका भी ॿुधण लॻी त धीरे धीरे अहिड़ी कृपा थी वई भगवान जी कि उनजे मुख मां भी निकिरण लॻो हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम। 2 ॾींहं पूरा गुजरी विया, 3 ॾींहुं शुरू थी वियो। 3 ॾींहं त भगवान एड़ी कृपा करे छॾी कि केवल मुख मां इहो मंत्र न निकिरे, अखियुनि मां आंसू भी निकिरण लॻा गणिका जा। 3 ॾींहं पूरा थिया। जॾहिं 3 ॾींहं पूरा उन्हनि नाम जपियो निरंतर, उन खां पोइ हरिदास ठाकुर अखियूं खोलियूं। चओ हरे राम। अखियूं खोलियूं, जीअं ॾिठऊं त हेठि दंडवत करे प्रणाम करे रही आहे कोई स्त्री। अरे पुत्र तू केरु आहे? अरे बेटा तू केरु आहे? जॾहिं गणिका त पहिरों बार उन ॿुधियो हूंदो कि कोई मूंखे बेटा पुत्र, ॿार तो समझे, न त हर कोई ग़लति दृष्टि सां ही ॾिसंदो आहे। एतिरे में ही रोअण लॻी, चई प्रभु जी मूंखे माफ़ कजो, मां कुछ माण्हुनि जे चवण ते लोभ लालच में मां आई हुयमि कि मां पंहिंजी सुंदरता तव्हांखे ॾेखारे ऐं आकर्षण तव्हांखे थी वञे, आकर्षित करे वेंदुमि। त हरिदास ठाकुर खिलण लॻा, चई अरे अरे मूंखे माफ़ कजां, कॾहिं आई आहीं? चई मां त 3 ॾींहं पहिरियों आई हुयमि। चई ओहो मां नाम में खोइजी वियुमि, भक्तीअ में, मूंखे माफ़ कजां, तूं 3 ॾींहंनि खां मुंहिंजो इंतज़ारु कयो आहे? चई हा मां इंतज़ारु कयो आहे। चई ओहो पोइ जेको कमु करणु आई हुई कर भाई, तोखे पैसा मिलिया हूंदा, मूंखे आकर्षण जीअं थी वञे, आकर्षित थी वञा। चई कमु त थी वियो। चओ हरे राम। उन्हनि चयो भाई आकर्षण थियणो खपे, थी वियो, मूंखे तव्हांजो आकर्षण थी वियो। मां खोइजी वई आहियां, बसि तव्हांखे भक्ति कंदे ॾिठो आहे। जेॾी महिल खां 3 ॾींहंनि खां मां ॾिसां थी तव्हां अखियूं बि न खोलियूं आहिनि, तव्हां जल बि न पीतो आहे, कुझु खाधो बि न आहे, और निरंतर नाम जपियो आहे तव्हां भगवान जो। ऊंचे स्वर में केॾी महिल मन में भी जपियो पिया त ॿाहिरि आवाज पई अची वञे, बसि आकर्षण त थी वियो। चओ हरे राम। हो पैसा मूंखे न खपनि,
हाणे बस मूंखे पंहिंजी शरण में रखो, जीवन भर मां तव्हांजे शरण में रही करे भजन कयां भगवान जो। चओ हरे राम। हरिदास ठाकुर संतन चयो कि ॾिस भाई, तू भी भगवान जी बणायल आहे, मां भी भगवान जो ही प्यारो आहियां, तू में भी वही परमात्मा विराजमान आहे, पर तुंहिंजा कुछ कर्म गलत, तॾहिं तुंहिंजो ध्यानु जेको आहे उहो केवल संसार खे रिझाइण में हिनमहिल ताणी हली वियो। हिनमहिल ताणी प्रभु तो ते कृपा न कई हुई, पर हाणे नाम जी प्रभु जी कृपा तो ते थी वई आहे, हाणे उहो पाण ई तोखे भक्ति कराईंदो। चओ हरे राम। तुंहिंजे बस में मुंहिंजे बस में न आहे भक्ति करण, उहो पाण ई तोखां भक्ति कराईंदो, तू चिंता न कर। आप जपाए जपे सो नाम, आप गवाए सो हरि गुण गा। जेखां उहो चाहे भक्ति कराइण उन खां ई भक्ति कराईंदो आहे। पहिरों ॾिसंदो आहे भाई, हा जेको खिलाड़ी आयो आहे, जेको साम्हूं आयो आहे भक्ति में प्रवेश करण जे लाइ, उहो लायक आहे कि न। चओ जय श्री कृष्ण। उहो टिकंदो कि न। ईअं 4 ॾींहं अचे, बस 4 दिन की चांदनी, वरी हली वञे 5 ॾींहं, पोइ उनखे भगवान उहो प्रेमा भक्ति ॾींदा ई कोन्हनि। उनखे संसारी सुख भले भगवान ॾेई छॾींदा, हा तूं हे घुरण आहे खण भाई, तोखे पैसा खपनि खण, दुकान खपे खण, मकान खपे खण, सब सुख सुविधा भगवान ॾींदा आहिनि, पर पंहिंजी भक्ति न ॾींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। भक्ति त भगवान उन्हनि खे ई ॾींदा आहिनि जंहिं ते भगवान खे विशेष कृपा करणी हूंदी आहे। चओ राम। त एॾी कृपा आहे भगवान जे नाम में। भगवान संत भक्ति करे पंहिंजो दीवानो बढ़ाए छॾींदा आहिनि भाई। हे भजन रवि भैया असांजी फरमाइश कई आहे, पर ईंदो न आहे भाई असांखे, हिन जो ॿियो ई भजन ईंदो आहे। तेरी बाकी अदा ने ओ सांवरे, तेरी टेढ़ी अदा ने ओ सांवरे, मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, हाँ मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया। ओ तेरी बाकी अदा ने ओ सांवरे, तेरी बाकी अदा ने ओ सांवरे, तेरी टेढ़ी अदा ने ओ सांवरे, तेरी टेढ़ी अदा ने ओ सांवरे, दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया। तेरी मेहर की इन अदाओं ने, 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 ओ मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया, मुझे तेरा दीवाना बना दिया। तेरे प्यार ने तेरी चाह ने, 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 तेरी बहकी बहकी निगाह ने, मुझे तेरा दीवाना बना दिया, 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 मुझे तेरा दीवाना बना दिया। हल्का हल्का सुनो।
मैंने ढूंढा तुझको यहाँ वहाँ, मैंने ढूंढा तुझको यहाँ वहाँ, पर तेरा पता ना मुझको मिला, जब मुझको तेरा पता 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 मिला, मैंने अपना पता तक भुला दिया, मैंने अपना पता तक भुला दिया, मैंने अपना पता तक भुला दिया, मैंने अपना पता तक भुला दिया। बाकी अदाने ओ सांवरे, तेरी बाकी अदाने, हाँ तेरी टेढ़ी अदाने ओ सांवरे, तेरी टेढ़ी अदाने ओ सांवरे, ओ मुझे तेरा दीवाना बना दिया, 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 मुझे तेरा दीवाना बना दिया। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। अरे बाप रे, अॻिते वधाए रखी तो यार, पहिरियों ई हिकदमि मां जल्दी बंदि करे छॾींदो आहियां, उनमें बि नालो ख़राब था कनि माण्हू, जेके लेट बंदि कंदा आहिनि उन्हनि जो बि नालो तव्हां ख़राब कयो, जेके जल्दी सत्संग बंदि कनि उन्हनि जो बि ख़राब कयो, त माण्हू काॾे वञे। घड़ी अॻिते करे छॾी अथव 5 मिंट, अञा 5 मिंट बाक़ी अथव, हेॾे घणो टाइम थो थिए? अच्छा हेॾां घणी हटिजी वई आहे, होॾे घणो टाइम थियो आहे? 7 थी विया आहिनि। साओ करे तव्हां 5 मिंट सभु घड़ियूं अॻिते वधाई अथव, मटे छॾिजो भाई, सही टाइम रखो। जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला, जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर नंद लाला, ओ जय जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला, जय जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर नंद लाला। बोलो राधे राधे, राधे राधे राधे, श्याम राधे, जय राधे राधे, राधे राधे राधे, जय राधे राधे, श्याम राधे, राधे राधे, श्याम राधे, गोविंद राधे, राधे राधे, गोपाल राधे, राधे राधे, लाल राधे, राधे राधे, श्याम राधे, राधे राधे, कृष्ण राधे, राधे राधे, गोविंद राधे, राधे राधे, गोपाल राधे, राधे राधे, लाल राधे, राधे राधे, श्याम राधे, राधे राधे, कृष्ण राधे, राधे राधे, राधे 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 राधे, 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 राधे 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 राधे, राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राधे। जय जय श्री राधे, वृंदावन बिहारी लाल की जय, श्याम सुंदर भगवान की जय, जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। ओम शांति। भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में
विश्व का। हर हर महादेव, जो बोले सो तरे, जगत गुरु श्री चंद्र हरे। सात संगत जी, सुभाणे सुखमनी साहब रविवार ठीक सुबह जो 6:30 बजे है ना। पिछले आर्तवार ते समय परिवर्तन हुयो भाई, तो उन समय ते न पहुंचजो जेको पहिरों ही समय हले पियो। वो एकादशी रात जो शनिवार पइजी वियो न भाई, इन जे कारण संगत जी सुविधा जे लाइ वो परिवर्तन ठीक सुबह जो 6:30 बजे को सुखमनी साहब जो लाभ वठजो। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। जय श्री कृष्ण। भी कोई सूचना? सुभाणे वर्सी साहब जी मीटिंग भी तो भाई, सेवादारी जेके दरबार जा आहिनि, माताऊं भी असांजा भावर भी, उहे समय सां पहुंचन सुखमनी साहब खां पोइ जरूर शामिल थियन। जेके भी दरबार साहब जा सेवादारी आहिनि, अची करे सेवा पंहिंजी पंहिंजी चुनाव करे वठन ऐं संगत जी सेवा जो लाभ वठन। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। अन्नपूर्णा माता की जय। आयोलाल सभई चो झूलेलाल। प्रसाद स्वीकार कयो। जय श्री कृष्ण।